अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 डिसंबर, ॾींहुं आहे अरबा जो, सुबुह जा थिया आहिनि 10:30। हाणे भाॼी वारो आयो त उनखां इहे भाॼी वारो हिकिड़ो फ्रूट खणी ईंदो आहे हमेशह खां। केला वरितामांसि, थोरी गोभी, थोरा वाङण ऐं लीमा वरितमि 2-3, छो त मूंखे उन्हनि जी अॼु कुझु ज़रूरत हुई। कुझु न कुझु ठाहींदी आहियां त उन में विझंदी रहंदी आहियां। बसर ख़तमु थी विया, बसर ख़तमु न थी विया, वॾा बसर ख़तमु थी विया, टाइनी बसर बचा त उहे रखी छॾिया। सो हीअ आहे अॼु जी भाॼी जी ख़रीदारी। छो त हाणे मां रोज़ानो हिन खां ई वठां थी, भाॼी वारे खां, त एतिरी थी वठां। चांवर सुबुह जो सुराण साफ़ु करे वई, हमेशह करे वेंदी आहे हर रोज़। ऐं पटाटा बॉइल करे वई, मां उनखे चयो हो त उहे मां मैश करे रखिया आहिनि। मंझंदि जो पटाटनि जा कटलेट्स ठाहींदमि ऐं ॾही ॼमायमि। 3-4 ॾींहंनि जो जॾहिं बचियलु खीर हूंदो आहे त वरी असां ॾही ठाहे छॾींदा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह। सो हाणे जेको आहे इहा व्लॉग जी इब्तिदा आहे। अॼु मूंखे देरि थी वई इलाही, छो त कम वारी माई जेका मुंहिंजी ज़हरा आहे उहा पंहिंजी माउ खे वठी आई अॼु मूंसां मिलाइण लाइ। उहा माई पंजाब मां आई त उनखे मिड़ई वेठी अधु मुनो कलाकु, त मां लेट थी वियमि। सो का ॻाल्हि न आहे, हाणे ॾिसां थी मूड ठाहियां कम जो। 12 थिया आहिनि ऐं मां हिते कटिंग करे चुकी आहियां 2 फ्रॉक्स जी। उनखां अलावा हीअ मां रेड कपिड़ो खयों आहे जंहिंजी मां पाइपिंग्स हिन ते लॻाईंदमि, छो त इहे हिन सां इलाही सूट थियूं कनि। ऐं हिन मां बसि 2 इहे ठही सघिया आहिनि फ्रॉक ई, यानी एक्स्ट्रा कपिड़ो न आहे हिन में, त मां बसि तरकीब कई आहे कुझु, त उन सां मां हे ऐड कंदमि कपिड़ो इंशाल्लाह। ऐं हिते मां हे ब्लैंकेट बि जेको हुयो कटे हिन जो त अस्तर अलॻि कयो अथमि, जो हे किनारियूं हेठि पयूं आहिनि, हे अस्तर जो कपिड़ो आहे ऐं हे ब्लैंकेट आहे जंहिंमां मूंखे कुझु ठाहिणो आहे हिन टेक्सचर वारे कपिड़े मां। सो इंशाल्लाह कुझु न कुझु त ठही वेंदो। हाणे वञा थी किचन में, छो त खाधो बि ठाहिणो आहे ऐं थां बां अंदरि कयां, खीर ठरी वियो हूंदो उनखे अंदरि रखां, इहे कम थींदा रहंदा। 1 में 10 मिंट आहिनि ऐं मां हे कटलेट्स ठाहे छॾिया। हिननि खे रखंदमि फ़िलहालु फ्रिज में। ऐं चांवर भिॼाया आहिनि ऐं मूंखे यकीननि थोरी दाल बि खपे पई, मुङनि जी दाल भिॼाई आहे ऐं उन दाल जे हिसाब सां थोरी गिदामड़ी बि भिॼाई आहे। ऐं मुंहिंजा जेतिरा बि टाइप्स जा मां कबाब ठाहींदी आहियां या कटलेट्स ठाहींदी आहियां, उहे सभु मुंहिंजे चैनल ते वीडियोज़ मौजूदु आहिनि। सो जेकॾहिं तव्हांखे सर्च करिणो हुजे त तव्हां लिखो त कबाब्स एंड कटलेट्स रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई, तव्हांखे उहे सभु मिली वेंदा। सो हीअ फ़िलहालु फ्रिज में रखंदमि। 1 में 10 मिंट आहिनि त थोरी देरि में अज़ान बि अची वेंदी। सोचां थी त निमाज़ पढ़ी अॻे पोइ अची हिते मां कुकिंग कंदमि। तेसिताईं जेको आहे दाल ऐं चांवरनि खे चङी तरह सां भिॼण जो टाइम मिली वेंदो। शाम जा 5 थिया आहिनि ऐं निमाज़ पढ़ी उनखां पोइ मां इलाही देरि, अलाए छो अॼु गीज़र न पियो मूंखां ऑन थिए, उहो ऑन कयुमि, छो त अलाए गैस केॾी महिल वई असांखे ख़बर बि न पई, त उहो बंदि थी वियो त उनखे ऑन करे आयमि। उनखां पोइ हाणे मां सांझीअ ताईं हिते वेही कंदमि सिलाई, यानी तक़रीबन अधु मुनो कलाकु, ठीकु आहे न। त उनखां पोइ ॾिसां थी त केतिरो थी सिबां, कंप्लीट कोन थींदो हिन टाइम में, पर कुझु न कुझु अॻु भरो थी वेंदो। सो सिलाई कंदमि थोरी देरि वेही, तक़रीबन 35-40 मिनट्स मां सिलाई कई। उन में मां हादिया जो इहे फ्रॉक सिबियो आहे अधु मुनो, हिनखे मां पाइपिंग हई आहे हेठां बि इहा डॉट्स वारी, ऐं हिन जी ॿाहुनि में बि ऐं चुण वारियूं ॿाहूं ठाहियूं आहिनि, ठीकु आहे। बाक़ी हिन जी अञा ॻिची रहियल आहे ऐं हिनखे पोयां जेका बटण जी पटी लॻंदी उहा बि रहियल आहे। ऐं ॻिचीअ में अञा छा कंदमि मां उहो अलॻि आहे, अञा ताईं डिसाइड न कयो आहे, ठीकु आहे। सो हाणे हलूं था किचन में। थोरी देरि में अज़ान बि अचण वारी आहे ऐं मूंखे कुझु ॿिया बि कम आहिनि। सो अची वियमि किचन में। राति जो मां पचाईंदमि मिक्स भाॼी। अॼु मां हे नंढिड़ो गुल गोभीअ जो इन ई नियत सां वरितो। मटर हे कल्ह सुराण छिले रखिया त इहे पिया, हुन सां गॾु पटाटा विझंदमि, हे टमाटर आहिनि, बाक़ी जेको बि थींदो उहो सभु सब्जियूं हिन में पवंदियूं। ऐं इन जी रेसिपी बि मिक्स वेजिटेबल करी ऐं मिक्स भाॼियुनि जो बोर्ड, इन जी रेसिपी बि मौजूदु आहे। सो हाणे अज़ान अचण वारी आहे त मां पढ़ंदमि पहिरीं निमाज़, पोइ ईंदमि बोरची खाने में। सांझी जी निमाज़ पढ़ण खां पोइ भाॼियूं कटियूं आहिनि, मटर, गोभी, पटाटा ऐं गजर, हिते टमाटर, थोरी अदरक, थूम। सो इहो थींदी राति जी मानी में भाॼी, मिक्स भाॼी। बोड़ चङी तरह पचायां, उनखे दम ॾियां, उनखां पोइ तव्हां सां थोरी देरि कचहरी कयां। ईअं ई सोचो त कुझु न आहे, पर ॻाल्हियूं खोड़ थी वेंदियूं आहिनि। सो उहे ॻाल्हियूं अॼु थींदियूं ऐं केॾी सियारे में मज़े जी रौनक आहे न भाॼियुनि जी। ऐं भाॼीअ जो वारे गाॾो ॾिसी या भाॼीअ जा जेके स्टॉल आहिनि उहे ॾिसी त ॼण अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। बोड़ खे दम ॾेई आयमि ऐं बसि कचहरी टाइम आहे हाणे। ऐं ईअं अचानक ख़्यालु आयो तव्हां सां शेयर कयां। ॾिसो, असां पंहिंजे आस पास जेकॾहिं गौर कयूं
त असांखे इलाही सारियूं अहिड़ियूं कहाणियूं नज़र ईंदियूं, दर्द भरिया दास्तान, ॾुखनि जूं ॻाल्हियूं, ज़रूरतमंद मजबूरनि जूं ॻाल्हियूं। त जीअं चवंदा आहिनि न, हर शख़्स कहाणी आहे, इहो सच आहे। त अॼु जेका सुबुह ज़हरा जेका मुंहिंजी कम वारी पंहिंजी माउ खे वठी आई हुई मूंसां मिलाइण, चई त उनजी माउ पई मूंखे चए, सराइकी पई ॻाल्हाए, मां सम्झां त पई उनजी उहा बहावलपुर पासे जी, पर मां ॻाल्हाए कोन पई सघां, मां हुन सां उर्दू पई ॻाल्हायां। त मूंखे चवणु लॻी त मुंहिंजी धीअरूं तुंहिंजी एॾी तारीफ़ कंदियूं आहिनि, जो मां चयोमांनि त ॿिए कंहिं सां मिलायो या न मिलायो, मूंखे इन सां मिलायो। सो बहरहाल मुरवतन मूंखे उनखे काफ़ी टाइम ॾियणो पियो, पर हिकिड़ी अणपढ़ियल ॻोठाणी माई अहिड़ी तमीज़ वारी जंहिंजी हद न आहे, ऐं जेको पंहिंजा महिनत जा किसा पई ॿुधाए त असां कमंद जो फसल कटींदा हुआसीं, फुटियूं चूंडींदा हुआसीं, त उहो ॿुधाए पई त मां बि सॼी उमिरि महिनत कई आहे। सो कुझु महीना पहिरियों, तक़रीबन 8 महीना पहिरियों या कुझु एतिरो ई, हिन माई जो वॾो पुटु गुज़ारे वियो, मां ज़िक्र बि कयो पंहिंजे ब्लॉग में। सो हाणे 3 महीननि खां पोइ उनजी वरसी आहे, त उहो चए पई त उहा उनजो ॿारहो गुज़रंदो त मां पंहिंजी ॿी धीअ जी शादी कराईंदमि। हाणे उहो जेको छोकिरो गुज़ारे वियो उहो 20s में हुयो, कोई 24, 25 या 26 जो हूंदो वधि में वधि, एॾी नंढी उमिरि में, ॿार बि अथसि 2। सो उनजी किडनीस फेल थी वियूं, त हिननि उनजे इलाज लाइ कर्ज़ खयां, अलाए पंहिंजो को ॿनी टुकुर हुयनि, अलाए घर हुयनि, अलाए छा बि हुयनि, उहो बि गिरवी रखियो अथऊं। सो हाणे उनजी डेथ खां पोइ उहे भेनर बि हिते आयूं आहिनि, नंढियूं टीनएजर्स आहिनि, 3-4 नंढियूं नंढियूं, उहे मुख़्तलिफ़ घरनि में कमु थियूं कनि, काई ॿार थी संभाले कंहिंजा, जेका थोरी वॾड़ी आहे जंहिंजी शादी थियण वारी आहे, उहा घरनि जो कमु कंदी आहे, ऐं ॾाढियूं तमीज़ वारियूं छोकिरियूं, ॾाढी इख़्लाक़ वारियूं। सो चई त मुंहिंजे पुट जो ॿारहो थी वेंदो त उनखां पोइ मां हिन जी शादी कंदमि। हाणे छा आहे, सभु कमाइनि था, भाइर बि अथनि 2 ॿिया, उहे बि हिते नौकरियूं कंदा आहिनि, हिकिड़ो शायदि कंहिं बेकरी ते कमु कंदो आहे, हिकिड़ो कंहिं ऑफिस में पटे वालो आहे, ईअं ई आहिनि नंढा नंढा कम। ऐं हे छा, उहो कर्ज़ बि लाहिनि था जेको भाउ जी बीमारीअ ते खयूं, ऐं हिननि खे पंहिंजो उहो ज़मीन जी टुकड़ी बि छॾाइणी आहे, त उनजो बि इहे कर्ज़ था लाहिनि, ऐं विच विच में इहे फ़र्ज़ बि पूरा करणा आहिनि। त हे हमेशह ज़हरा मां वटि ॾिसंदी, सामान मां वठी ईंदी आहियां ढेर सारो, कॾहिं को ॾेई वेंदो आहे, उहो बि ॾिसंदी रहंदी आहे। त पोइ हिनखे ख़बर आहे त मां माण्हुनि जे धीउनि जी शादी में हेल्प कंदी आहियां, जेको महिनती ऐं ज़रूरतमंद हुजे। त पोइ हुन माउ खे चए पई मुंहिंजे साम्हूं त भाॼी चयो आहे त जॾहिं तुंहिंजे धीउनि जी शादी थींदी त मां हेल्प कराईंदमि, त मां चयोमांसि हा मां इनशाला कराईंदमि। सो मूं चयो चङो, जॾहिं तारीख़ ॿधो त मूंखे ॿुधाइजो, ज़रूरु 1-2 महीना अॻु में ॿधंदव? चई न, असां चई 8-10 ॾींहं न त 15 ॾींहं अॻु में ॿधंदा आहियूं, छो त असांजो रिश्तो तइ थियलु आहे, बाक़ी रुॻो असां कंदासीं, बसि उहा रस्म पूरी थींदी तारीख़ ॿधण वारी। पोइ चई जे तूं असांखे हिकदमि सॼो सामान वठी ॾींदीअ त असांखे खणण में मुश्किल थींदी, किरायो बि ॾाढो लॻंदो आहे, सामान जो बि किरायो लॻंदो आहे, इहा त सही ॻाल्हि आहे। पोइ मां सोचां थी सुभाणे थर्सडे आहे त कुझु पैसा मूं वटि चैरिटी जा बि पियल आहिनि, अल्हम्दुलिल्लाह कुझु न कुझु मां हुन मां सोचियमि त कुझु कपिड़ा या कुझु थाम वठी हुनखे फ़िलहालु ॾेई छॾियां, छो त हिकदमि त उहो बि सॼो न खणी सघंदा, इन करे जेतिरो सुभाणे थी सघियो त मुंहिंजो इरादो इहो आहे त मां वठी ईंदमि, छो त उहा हिननि जी माउ उहा 10 तारीख़ पंहिंजे ॻोठु वेंदी, उहा ॻोठ में ई रहंदी आहे। त ईअं मां इन्हनि जी हेल्प इन करे बि कयां थी, हालांकि इहे आहिनि सराइकी आहिनि, सिंधी बि न आहिनि, पंजाब में रहंदा आहिनि, पर मूंखे इन सां फ़र्क़ु नथो पए। मां इलाही क्रिश्चन छोकिरियुनि जे शादियुनि में हेल्प कई आहे, 1-2 हिंदू छोकिरियुनि जे शादियुनि में कई आहे, छो त न्याणियूं न्याणियूं हूंदियूं आहिनि सभिनीनि जूं। ऐं इहो जेको बि मुंहिंजो अमल आहे या मुंहिंजी सोच आहे, इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे हिकिड़े वाक़े सां ॿधियलु आहे। त पाण सॻोरनि जे भरिसां हिकिड़ी का नंढड़ी ॿारड़ी बीठी, त असां ॿिनि सां पाण ॻाल्हाइनि पिया, त उनजे मथे ते हथु रखी चयूं त जेको इंसानु कंहिं 2 धीअरुनि खे पाले पढ़ाए ज़िमेदारियूं पूरियूं कंदो, उहो जन्नत में वेंदो, कुझु अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ 100% एग्ज़ैक्ट मूंखे यादि नथा अचनि। त ईअं चवंदे हुन ॿारड़ीअ जे मथे ते हथु घुमायूं, त उते हिकिड़ो असाबी बीठो हुयो, उन चयसि त या रसूलल्लाह, हीअ हिकिड़े यहूदीअ जी धीउ आहे। त उन ॿार जे मथे ते वरी हथु घुमाए चयूं आहे त धीअ। ओ मूंखे इहा ॻाल्हि एॾी दिलि सां लॻंदी आहे त मूंखे इन सां फ़र्क़ु न पवंदो आहे कहिड़ी क़ौम, कहिड़ी ॿोली, कहिड़ो मज़हब, मां हर कंहिं जॻह झोली फैलाईंदी आहियां, ऐं जेका शइ ॾे बिस्मिल्लाह करे मां जंहिंजो नसीबु जेतिरो हूंदो आहे उन ताईं पहुचाईंदी आहियां। सो सुभाणे इनशाला मां इन छोकिरीअ जे लाइ कुझु शयूं वठी ईंदमि, ॾिसां छा थी वठी सघां।
यकीनन मां कुझु पाण बि कंट्रीब्यूट कंदमि। इहा ॿुधाइण जी ॻाल्हि न आहे, इहा मोटिवेशन लाइ थी ॿुधायां। ऐं चवण जो मक़सदु इहो ई हो त पंहिंजे आसपास जेकॾहिं तव्हां गौर कंदो तव्हांखे अहिड़ा इलाही किरदार मिलंदा। ऐं मां इहो ई चवनि त मां हेल्प इन करे कंदी आहियां अहिड़नि माण्हुनि जी त उहे महिनती बि हूंदा आहिनि ऐं ज़रूरतमंद बि ऐं सफ़ेद पोश बि, त पोइ उन्हनि जे लाइ कमु करणु ज़रूरी आहे। सो जेकॾहिं मां अच्छा इहो बि पुछो मान त अगरि मां तव्हांखे सिबियल यूज़ड कपिड़ा ॾियां त उहे तव्हां ठाहे पंहिंजे साइज़ जा करे पाईंदव? हुननि चयो हा। छो त न सिर्फ़ु उहा छोकिरी जंहिंजी शादी थी थिए, बाक़ी त ॿियूं नंढियूं वॾियूं इलाही सारियूं आहिनि न घर में, अलाए 4-5 भेनर आहिनि, त उन्हनि खे बि त कुझु न कुझु पाइण लाइ खपंदो न। सो जेकॾहिं तव्हां मां बि केरु ॿुधंदो हुजे ऐं हेल्प करणु चाहे त प्लीज़ मूंखे ॿुधाइजो, मूंसां राब्तो करे था सघो। ऐं जेकॾहिं मूंसां न कयो त पंहिंजे आसपास ज़रूरु ॾिसो, अहिड़ा घणा ई ज़रूरतमंद तव्हांखे नज़र ईंदा जिन खे मदद जी सख़्तु ज़रूरत आहे। कंहिंजे घर में खट कोन्हे, कंहिंजे घर में सवड़ कोन्हे, कंहिंजे घर में मानी कोन्हे, कुझु न कुझु त मसइला ज़िंदगीअ में आहिनि इंसाननि सां। सो असां ॾियण वारा केरु थींदा आहियूं? असां कोई बि न आहियूं, पर चवंदा आहिनि न त ॾींदो मथों आहे पर कंहिंजे हथों आहे, त उहे हथ त असां थी था सघूं न। ऐं ईअं हिकु हिकु हथ मिली करे त पोइ त उहा जेको पावर आहे, उहा जेका ताक़त वधंदी, उहा जेका जमा थींदी असां सभिनीनि जी गॾियल महिनत, उहा इलाही सारी थी वेंदी। सो इहो बसि ज़रूरी आहे त हेल्प कयो। त बसि अॼु कुझु इहो ई मुंहिंजे ज़हन में आयो त अहिड़े क़िस्म जी कचहरी कजे। ऐं यकीन कयो त अॼु हुन माईअ सां कचहरी करे मूंखे एॾो मज़ो आयो, जो मां पंहिंजे ॻोठ बि जॾहिं वेंदी आहियां न, तव्हां यकीन कयो त पोड़ियूं पोड़ियूं पुराणे ज़माननि जूं मायूं अणपढ़ियल, पर जो कचहरीअ में मज़ो हूंदो आहे, जो उन्हनि खे ॻाल्हाइण जी तमीज़ हूंदी आहे, जो ढंग हूंदो आहे, जो मालूमात हूंदी आहे, त मतिलबु दिलि चवंदी आहे वेठियूं ॻाल्हाइनि। त हीअ पोइ सराइकी हिकिड़ो उअं ई मिठी ॿोली, त हीअ ॻाल्हाए पई वेठी न, त मूंखे ॾाढो मज़ो आहे, मां बोर बि न थियमि। ऐं मां हुननि खे फील बि न करायो त मूंखे पाण खे बि इलाही सारा कम आहिनि। मूं चयो भले वेठी आहे त वेठी हुजे, अलाए छा सोचे छा सम्झी आई हुई। बहरहाल जेको नसीबु हुयो त उहो बि ॾिनोमांसि। दुख बि थिए पियो, जवान पुटु हिन जो मरी वियो आहे, पाण सॼी उमिरि वीचारी महिनत कई आहे, हाणे ॿार बि महिनत था कनि। सो अहिड़नि महिनत कशनि जी ज़िमेदारी आहे बहरहाल असां ते। सो अॼु जो इहो हाल अहिवाल आहे। ऐं अधु फिराक सिबियमि राजिया जो, इनशाला सुभाणे ताईं ॿिन्ही जा पूरा थी वेंदा। इरादो इहो आहे, वधीक अलाह खे ख़बर। सो यकीननि तव्हांखे अॼु जो व्लॉग वणंदो, मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, ज़िंदगी रही त इनशाला सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाहे।